يهدillahu فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وشفيعنا وحبيبنا ومولانا محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم لقد من الله على المؤمنين إذ بعث فيهم رسولا من أنفسهم يتلو عليهم آياته ويزكيهم ويعلمهم الكتاب والحكمة وإن كانوا من قبل لفي ضلال مبين صدق الله مولانا العظيم درود شریف صلی اللہ علیہ وسلم بربی الاول 1442 ہجری مسجد صدیق اکبر واہ برڑا دے اندر قاری احمد حسن جے سرپرستی میں اساں دے دوستن یہ خیر جو پروگرام رکھوا اللہ پاک انہن جے رزق میں برکت کرے جلسے جا خاص مہمان خطیب پاکستان حضرت مولانا قاری سید محمد اسماعیل شاہ کاظمی پہنچی چکا ہے کندرا جے حدود میں تڑبڑ کرے کپڑا مٹے تے انشاءاللہ 1:30 بجے اچی ویندا اے نماز تھیندی نماز کھاں پو متصل ان جو بیان تھیندو الحاج امداد اللہ پھلو پوٹو بس ابھی 10-15 منٹن میں ایندہ انہن جا مولود تھیندا ہن بابرکت مہینے میں پہنجے ہن علاقے میں سیرت جا ہر سال وڈا جلسہ چنتا ہن سال بھی الحمدللہ 38 اے انہاں علاوہ بھی اشتہار کو سوا بھی جلسہ رکھیا ہے انشاءاللہ وڈے جوش جذبے سا شروع آئے رات تے وقت جامعہ مسجد میں مولانا عبدالجبار حیدری لاڑکانے وارا مغرب کھامپو انشاءاللہ ان دینی جلسن میں قرآن پاک پڑھ بوا چھا پڑھ بوا اے قرآن پاک جے تلاوت ساں کٹیل دلیوں نور ساں روشن تھیندیوں ہیں انسان جو کو بھٹکیا لو گمراہ ہوں دعا ان کے ہدایت مل دیا آواز آسان دے سامو کھوڑ ایڑا انسان حیاتیت بھروسو نائیں پہنجا ککھ ابانا شدیوں اے قبرن جا مہمان تھن پیا کہ نہ کون گالا ہن بن ٹنڈین میں بمانو فوت تھیا ہے اسان جے دلن تے اثر کیترو پیوا ماں تو سمجھا دو آنک بھی نہ پیو ہوں دو
अगे को नंढो वॾो ई मरंदो हो न, त माण्हू हयाव में शर्म में राग साज़ टीवियूं बंदि कंदा। हाणे भी हिकिड़ो ॻोठ आहे, उते होटल आहिनि, सभु कुझु आहे, ठहियल हुजे न हुजे, केर बि ॻोठ में मरी वियो त 3 ॾींहंनि ताईं टीवी न हलाईंदा आहिनि। ऐं पंहिंजे ॻोठ जो हाल इहो आहे जो जेॾो दीन, जेॾा आलिम, जेॾा जलसा, जेॾा वाइज़, पर माण्हुनि मां इहो हया शर्म निकिरी वियो आहे। त का फौती मोती आहे, कंहिं घर में ॾुख आहे, अल्लाह से शल हिदायत ॾे, आमीन चो ॾाढा। क़ुरान करीम में अल्लाह पाक बाननि जे हिदायत जे लाइ वाइज़ नसीहतूं, साईं को हुकुम आहे छा? दुआऊं मां तकरीर थो कयां, पोइ ॻाल्हायां। अल्लाह से फरमायो इन हाज़ल क़ुरान यहदी लिल्लती हिय अक़वम व युबश्शिरुल मुमिनीन। बेशक हिदायत, नसीहत, शफाअत, हिकमत ऐं जन्नत वारो रस्तो आहे त समूरा चो क़ुरान पाक में आहे। छा में? रागन में, साज़न में, गानन में, धमाकन में, बमन में, फटाकन में शैतान ख़ुश थींदो त हीअ टीम मुंहिंजी आहे। जंहिं शादीअ में तोर ते, अकीके ते फटाका, दोल, बम ऐं गाना ऐं डेगियूं इको साउंड वारे वॼनि, इन ते शैतान ख़ुशि थींदो त हीअ मुंहिंजी टीम आहे ऐं मुंहिंजी महिनत जो फल आहे। जाते क़ुरान पढ़बो उते समूरा चओ अल्लाह राज़ी थींदो। चओ बाबा केरु? अल्लाह राज़ी थी करे चवंदो ही मुंहिंजा बाना आहिनि। जन ख़ुशीअ में, ग़मीअ में मुंहिंजो क़ुरान पढ़ायो आहे। फरमाई इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजलत क़ुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमानन व अला रब्बिहिम यतवक्कलून। मोमिन उहो आहे जॾहिं अल्लाह जो सॾु थे, अल्लाह जो नालो वरतो वञे, अल्लाह जो ज़िक्र कयो वञे, वजलत क़ुलूबुहुम, उन जी दिल रब जो नालो ॿुधी करे ॾकी वञे। ऐं फरमाई व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु, जॾहिं क़ुरान पढ़ियो वञे त मोमिन जो ईमान वधी वञे। छा वधी वञे? हाणे पुट तोखे ॾिनो अल्लाह, उन जो कई अकीको या तूर या शादी, 20 ॾींहं 10 ॾींहं इको साउंड जूं डेगियूं हलनि थियूं, फरमाइश जा गाना। चओ फरमाइश जा गाना उघाड़ा, इएं न त को ढकियल गाना, इएं सम्झो त ज़िना जी दावत। ऐं इहे सभु माण्हू असांजे अक़ीदे वारा। हा, इहे रने मर्दे, माई मर्दे, मुवैद वाइज ॿुधंदड़, मौलवियुनि सां कचहरियूं कंदड़, चांहि गप शप कंदड़, इहे माण्हू पंहिंजे शादियुनि में डेगियूं, झुमरियूं, गाना। ऐं तव्हांखे मां अञा मज़ेदार ॻाल्हि ॿुधायां त इहा बि ख़बर नथनि त हे गानू अक़ीदे सां ठाके थो या न। हाणे अहिड़ा बि ॿुधण में आया, उहो जेको इहो कहिड़ो आहे, हाणे त दीनारीअ वरी ॿिए कट में चयो त असां अलाह वाला। इहो छा आहे?
हाँ ये सोना लगदा अली वाला इन में केॾियूं अॻिते ॻाल्हियूं आहिनि इहे असांजे घरनि में टैप में भरियल उहे असांजे घरनि में हलनि था मर्द बि मुवैद मायूं बि मुवैद ख़बर ई नथनि त हलायूं छा था छड़ो गानो आहे न हाणे तव्हां ॿुधायो त इहे ख़ुदा जे अज़ाब खे दावत न आहे ॿ माण्हू ॻोठ में मरी विया आहिनि कंहिं बि टीवी बंदि कई आहे VCR बंदि कई आहे और सो भी इंडिया जे माइन जा ता फोटो हलन सुबह सुबह साण उनजा भाकुर उनजा नाच उनजा गाना उहे हलन था पियो इन चौक खां वठी जो हीअं हलो त इहा उंद ही बाहि बरे थी पई वाह जे पुल ताईं हे नंढा नंढा छोरा बि सवन जे तादाद मूं ते वेठा आहिनि अज़ाब न आहे त ॿियो छा आहे हा माण्हू चवंदा फसल विया मींहं अची विया तबाही थी वई फुटियूं ख़तम खजूं ख़तम फलाणो ख़तम अञा त काथे ॻाल्हि आहे जेकॾहिं तव्हांजी अलाह सां इहा जंग आहे न त पोइ तव्हां पंहिंजो इंतज़ारु कयो त छा थो थिए पियो अल्लाह से फरमायो क़ुरान मजीद में वमा असाबतकुम मिन मुसीबतिन फबिमा कसबत ऐदीकुम रब तो फरमाए मां अज़ाब ऐं मुसीबत कॾहिं न मोकिलींदो आहे तेसी ताईं जेसी ताईं इंसान पाण खे पाण न बिगड़ींदा आहिनि पोइ मां रब अज़ाब मोकिलींदो आहे अज़ाब आहे अल्लाह से हिदायत ॾे आमीन चओ हाणे कल रात मुझे जलसो हो हिकिड़े इलाके में पन्या कलज में शादी वॾो पिंडाल हो सॼे भाइरनि मिटनि हुन सां बाइकाट कयो त जे जलसो कराईंदे त असां पिंडाल में न ईंदासीं राग कराई त ख़र्चो असांजो आहे तूं घर सुम्ही पओ हाजी साहब हुयो चाचड़ो पुट बि विहारी अची सॼे ॻोठ खे चई सभु न खाओ पर मां पुटनि जे शादीअ ते कराईंदुमि वाइज़ ऐं शुरूअ में जॾहिं मां वाइज़ कयो त 7 माण्हू वेठा 7 बसि ॻोठ हेॾो सारो वॾो हो हिन ते कावड़िया त राग छो नथो कराए पोइ वरी हली पियो त ख़ल्क़ अची वई पर हाणे हालत इहा आहे जो मुस्लमान तो चए क़ुरान न पढ़ो अज़ाब तॾहिं आहे न अहिड़ा हरामी हाकिम तॾहिं आया आहिनि मुहांग गाटे टोड़ तॾहिं आहे फसल बसल तबाह तॾहिं आहिनि जॾहिं मुस्लमान थी करे ऐं चवे त क़ुरान पढ़बो त असां न ईंदासीं राग थींदो त ख़र्चो असां ॾींदासीं हाई साहब काॾे विया अल्लाह से फरमायो कुरान मजीद में वइज़ा क़ुरिअल क़ुरान फस्तमिऊ लहु वअनसितू लअल्लकुम तुरहमून जॾहिं क़ुरान पढ़ियो वञे क़ुरान जी तिलावत कई वञे त ॿुधंदा कयो क़ुरान ऐं चुप कंदा कयो लुड़ आवाज़ घोड़ साज़ गाना हाणे तव्हां जलसा कर हाणे जलसो आहे न हे छा आहे राति बि आहे हाणे मां हिते वेठो आहियां 2 ॼणा वञनि जे होटलनि में टीवियूं न हलंदियूं हुजनि त मां ॿधल आहियां सोम्याणीअ जो चकर जो सभिनी मस्जिदुनि में बांगा थियनि जे टीवीअ वारनि टीवी बंदि कई आहे त मां ॿधल आहियां भला अधु घंटो वाइज़ वारा 2 घंटा बंदि कयो पोइ को अचे बि ठीकु न त बि 5-8 माण्हू उथंदा अॼु हाणे ठहियो टीवी बि बंदि आहे हलूं था वाइज़ ते पर जॾहिं हलंदी त माण्हू छो ईंदा हाणे वरी ॾिसी वरी इहो बि ॾिसी चओ त ॾिसनि केरु था जन खे जन्नत जी पक आहे त अबो त जन्नत में वियो आहे पर मां बि कढ वेंदोमांसि उहे माण्हू था ॾिसनि एतिरो हया नाहे तो क़ुरान पढ़जे थो वाइज़ तो हले जलसो तो हले भला इनखे बंदि कयूं चांहि पाणी पई हले बांग थी अचे भला हाणे बंदि कयूं या को पाड़े में माण्हू मरी वियो आहे भला पाण जो ॻोठ सभु पाण में आहियूं या धारिया
एक घर में जो को मानू मरी वने त जण यो सभिनी जो दुख आ न अरमान आ मुसलमान मां त सदाई बियो वाइज कंदे हाँ इते विहारो न बस हलायूं था मां बस तो क्या मोहम्मद हया के ॾियूं पोइ हाजी साहब के ॾियूं कम हलंदो हले वरी निमाज़ पढ़ूं त पोइ शाह साहब टाइम बची पए न पाण वारो वाइज त आहे मोहरा उधमाट इहे पिया हलंदा पिया रड़ियूं कंदासीं अल्लाह से हिदायत ॾे आमीन चओ जंहिं बि पाड़े में ॻोठ में वाइज़ आहे न वॾा आलिम मुफ्ती बुज़ुर्ग साले अचनि था उन पाड़े जे परियां जेके होटल आहिनि उते ख़ल्क़ वाइज़ खां मथे आहे इहो ई माण्हू जेके मरी आहिनि इनखे दफ़न करे मोटे चो त इन कांध पे जे चांवर लाइ घणा माण्हू वेठा आहिनि ॼण माण्हू इन्हनि जो मरी वियो आहे अरे बाबा उन्हनि जे दुख में त शरीक थी न चांवरनि जो मोकारो त कई वरी वाइजन में भी ये आता दुआ जो टाइम अचे पोइ वरी ॾिसो जेकर ओ ॿाहिरि होटल ते ख़ल्क़ न हुजे त चइजाए असांजो हाल इहो आहे जो ॿ घड़ियूं पंज क़ुरान ॿुधण लाइ तयारु कोन्हियूं बांग जो अदब न आहे बांग जो अल्लाह से बांग जो अदब दे जेके वेठा हो इहे त इरादो कयो त जे पुट तोरायोसीं परणायोसीं अकीको कयोसीं त रननि जी पूॼा न कंदासीं माण्हू रननि जा मुरीद आहिनि बेग़ैरत आहिनि वधी न वञा चुप थो कया अहिड़ा माण्हू असां न ॾिठा ख़ुदा जो कसम इहो मां तव्हांखे ॿुधायो न अहिड़ा गाना जंहिंमें शिरक कुफर अञा हो बेहयाईअ वारो गानो शिरक खां भलो आहे जंहिंमें शिरक आहे उहो त अञा बुरो आहे न उहे हलनि ख़बर ई नथनि बसि हिकिड़ो फरमाइश जो गानो भरिजी आयो आहे लानत आहे इन माइनि ते बि इन मर्दनि ते बि को कंहिं नालीअ में ॿुॾी मरो उहो भलो अथव ख़ुदा हिदायत ॾे आमीन चो ॾाढा वरी हाणे जेके लिबास आया आहिनि उहे त ॾिसो न मर्द वध में वध खणी जेकर ठूठ खोले तो मर्द आ कुराड़ो आ अशी जाड़ी दस पोड़ो आ कमजोर आ का ठूठड़ी खोली को हथड़ो खुली पियो को चोलो गर्मी को सन्नू पातई हाने तवा सजो मुल्क घुमो नंढे शोरे को वठी हिन अशी जाड़ी वारे तई कहीं जो ठूठियों खुलला न होंदियूं डौरा खुलल न होंदा ए डेढ़ का चोला न शोरियूं सब हिकु लिबास नंढियूं शोरियूं तोड़े वडियूं चवंदो तो लंडन में आयूं ने लंडन में बिल्कुल उघाड़ो लिबास आ रसूल करीम 1400 साल अगे फरमायो तो मायूं घुमंदियूं हूंद न लिबास पर हूंदियूं नंगियूं नबी सही चयो तो हूंद न पहरल लिबास पर हूंदियूं उघाड़ियूं तो उन दौर में नबी से फरमायो माण्हुनि जो ज़मीन ते रहण खां ज़मीन जे अंदर वञण बेहतर आहे हाणे इहो हाल आहे बाबा साईं बस मुंहिंजो वाइज ते पूरो थी वियो वरी कॾहिं ओभर कढंदासीं मोहम्मद यहया हाजी इमदादुल्लाह जो पुटड़ो आहे इहो मौलूद चवंदो उन खां पोइ हाजी साहब अची वियो आहे हाजी साहब खां पोइ नमाज़ पढ़ंदासीं बस नमाज़ पढ़ी शाह साहब जो बयान पोइ ख़ैर ख़ैरात मोहम्मद अनवर संगत जन ख़ैर कयो आहे अल्लाह उनके खैरात के कबूल फरमाए आदा मोहम्मद यहया साहब अल्लाह बरकत करे उन जा मौलूद बुधो बयान बुधो वरी रात भी जलसो आहे वरी इंशाअल्लाह ताला वो भी बुधंदासीं अल्लाह जे नाले जा ख़ैर ख़ैरात वाइज़ पिया बुधंदा